अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम सां गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। कराची मलीर जे मरकज़ी इलाइक़े मेमोन ॻोठ में प्राइवेट स्कूल एसोसिएशन पारां साइंस ऐं आर्ट जे उनवान सां हिकु ॾींहुं जो मेलो लॻायो वियो, जंहिंमें मलीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे स्कूलनि जे शागिर्दनि पारां स्टॉल लॻाया विया, जिन में शागिर्दनि पारां हथ सां ठाहियल मुख़्तलिफ़ शयूं नुमाइश लाइ सजायूं वयूं। मेले में ईंदड़ शहरी स्कूली ॿारनि जे गैस ठाहिण समेत ॿियनि तजुर्बनि खे ॾिसी ख़ुशीअ जो इज़हार करणु लॻा। मुख़्तलिफ़ स्टॉलनि ते सिंध जी सक़ाफ़ती शयुनि खे पिणु उजागर कयो वियो। वॾे तादाद में ॿारनि, वालिदेन तौरु मुख़्तलिफ़ सियासी समाजी शख़्सियतुनि, इलाइक़े जे चूंडियल नुमाइंदनि MPA यूसुफ मुर्तज़ा बलोच, चेयरमैन सलीम मेमून, अबू बकर मेमून, रमज़ान मेमून, इरशाद मेमून, साकिब मेमून, मुस्तफ़ा मेमून, असलम मेमून, परवेज़ हारून ऐं ॿिया सजायल मेले जो दौरो करे शागिर्दनि खे दाद ॾिनो। MPA यूसुफ मुर्तज़ा बलोच, प्राइवेट स्कूल एसोसिएशन जे चेयरमैन परवेज़ हारून, इरशाद मेमून मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मेमोन ॻोठ में लॻायल मेले में जिथे हज़ारनि जी तादाद में स्कूली ॿारनि तोड़े शहरनि खे ॾिसी ख़ुशी थी आहे। ॿारनि जे ज़हनी नशोनुमा पढ़ाईअ सां गॾु हुनुर तालीम पिणु ज़रूरी आहे। साइंस ऐं आर्ट जे शागिर्दनि पारां पंहिंजी महिनत सां कयल तजुर्बनि खे ॾिसी ईअं महसूसु करे रहिया आहियूं त ही ॿार मुस्तक़बिल में साइंसदान थींदा, पंहिंजी क़ाबिलियत सां मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत कंदा। मलीर जा ॿार तालीम समेत कंहिं बि मैदान में पुठिते न आहिनि। संदन हिम्मत ऐं हौसला अफ़ज़ाई लाइ संदन हर प्लेटफॉर्म ते गॾु रहंदासूं, ताउन जारी रखंदासूं ऐं असांजा ॿार पंहिंजी क़ाबिलियत जे ज़रिए वालिदैन समेत मलीर जो नालो बि रोशन कंदा।